उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक बोलो। जी हाँ दोस्तों, सारी सिंध असां घुमंदा रहंदा आहियूं, तक़रीबन मुख़्तलिफ़ माॻनि ते वेंदा रहंदा आहियूं। पर जॾहिं साईं काज़ी समूह साहिब जी औताक ते पहुतासीं त सच पुछो त संदसि ख़िदमतूं विसारण खां वॾियूं आहिनि। ऐं असां आयासीं साईं दिलपत जे टाउन सां हिते पहुतासीं। असांजो जेको सो थर अचणु थियो ऐं हिन जो साईं जो जेको ॻोठु आहे उहो जेको सो झांगरो खां थोरो अॻियां ई आहे। ऐं साईं काज़ी समूह जी जेका औताक रोहिराड़ो त काज़ी समूह जी औताक ते असां मौजूदु आहियूं। ऐं हिननि जेके ख़िदमतूं कयूं आहिनि उहे विसारण खां वॾियूं। सच पुछो त साईं त पंहिंजो मत पाण पर साईं जेको आयल असांजे महिमान जेके असांजा गॾु उन्हनि जी तमामु वॾी ख़िदमत कई ऐं तमामु सुठे नमूने जेका असां उन्हनि जो मान सम्मान कयो। सुहारी सिंध में औताकूं हूअं बि मशहूरु हूंदियूं आहिनि ऐं सिंधी महिमान नवाज़ हूंदा आहिनि। पर सच पुछो त साईं काज़ी समूह बि हिकिड़ो असांजे लाइ वॾो मिसाल आहे। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती। थोरा मूंते मारूड़नि जा थोरा मूंते मारूड़नि जा थर वारी थोरड़ी टिया घणेरा भलायूं ई भेरा घणी घणी दुस केतिरा। तो दोस्तों पहुतासीं साईं काज़ी समूह जी औताक ते ऐं इन्हनि ख़िदमतूं कयूं ऐं वॾी कचहरी थी। हाणे वरी असांजो सफ़रु अॻिते आहे नंगर पार्कर तरफ़। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती ऐं साथी दोस्तनि खे साईं दिलपत सिंह ऐं उन्हनि ॿियनि खां उनखां अलावा ॿियनि दोस्तनि खे ॾियो मुर्की मोकल जेॾा पेर तेॾा ख़ैर हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार बेड़ा सिकुनि जे सगन जा छिके जंज छेड़ा चङो पार बेड़ा। या खणी चइजे त जॾहिं मींहं वसंदा ऐं वसंदा वीराना कंदे यादि आजिज़ उजण खे ज़माना असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था असीं पंहिंजे वारो वॼाए वञूं था।